अस्सलाम वालेकुम साथियों, मैं नसरुल्लाह गरानी कराची जो रहवासी एक वालिद पंहिंजी औलाद लाइ पंहिंजी औलाद जी जुदाई पंहिंजे औलाद जे अगवा ख़िलाफ़ हिते मीरपुर माथेले प्रेस क्लब पहुतो आहे। ही असुल हितां जा ई आहिनि पर गुज़िरियल केतिरनि सालनि खां उते कराची में शिफ्ट आहिनि। शायदि घरवारी खे अगवा कयो वियो आहे, शायदि बचड़नि खे अगवा कयो वियो आहे। 1.5 साल खां हिन खे बचड़नि सां मिलणु न पियो ॾिनो वञे, ज़ाल खे ॾिसणु न पियो ॾिनो वञे। अचो हाल अहिवाल कयूंसि था, छा मसइलो आहे, हक़ीक़त छा आहे। अदा नालो छा अथव? साईं मुझे अब्दुल शकूर नालो वल्द मोहम्मद हाशुम आहे। कराची किथे वेठो आहीं? कराची साईं बिलाल कॉलोनी में रहंदो आहियां। छा मसइलो आहे अबू? मसइलो इहो आहे साईं, मुंहिंजा घर वारा 1.5 साल खां मुंहिंजा घर वारा गैप थी विया। जी। मूंखे नशो ॾिनो वियो। हा। राति जो मूंखे सुबुह जो मां ड्यूटी ते न वियुमि साईं, कार्ड मौजूदु आहे, मज़दूरी कंदो आहियां। सुबुह जो मां उथियमि 12-1 बजे, उहा ई माई आई जिन्हनि जे घर वेठी आज साबित थिया आहिनि कि जूनिस वसील जी उन जा पुट आहिनि वाहिद, मजीद और हमीद और जो आहे त पंहिंजो ज़ाहिद, उन्हनि जे कब्ज़ में वेठा आहिनि थिया। मिट मूंखे ॿुधाइनि था तुंहिंजा ॿार बच्चा हिते आहिनि साईं। मूंखे वञा थो मां त उनमें बलोच आहिनि, इस्माइल बलोच आहे, आसिफ बलोच आहे, जेके ग़लति तालुकात सां रहनि था उन्हनि जे ॻोठ में। जी जी। उहो मुंहिंजे मथां जेको आहे न पिस्टल खणी कढे लॻनि था, मूंखे मारण जूं धमकियूं ॾियनि था। तोखे मिलण कोन था ॾियनि? साईं बच्चनि जा मुंहुं नथा ॾेखारनि। सुभाणे अलाह न करे मुंहिंजा ॿार मारे छॾनि, ज़िंदा आहिनि अलाए मरी विया आहिनि, उन्हनि खे कहिड़ा कहिड़ा ॿार आहिनि तुंहिंजा? मुंहिंजा ॿार साईं मोहम्मद रमज़ान आहे। जी, ही तुंहिंजो पुटु आहे? जी मुंहिंजो पुटु। ॿियो? मुंहिंजी धीउ आहे साईं रिमशा। हे रमशा तुंहिंजी धीउ? जी। ठीकु। ॿियो साईं मुंहिंजी पुटु आहे हसन अली। तुंहिंजो पुटु हसन अली, ठीकु। ॿियो? मुंहिंजी धीउ आहे अफशा। जी। ॿियो मुंहिंजो पुटु आहे साईं हे रहमान अली। रहमान अली, इहा तुंहिंजी ज़ाल आहे? हे मुंहिंजी ज़ाल आहे। तुंहिंजी ज़ाल बि कोन्हे, गाइब आहे? मुंहिंजा 5 ॿार बि गाइब आहिनि। अच्छा, ठीकु आहे साईं। कंहिं वटि आहिनि अबा? उहो साईं जूनिस वसील ज़ोरे विहारियो वेठो आहे? ज़बरदस्ती खणी वियो आहे। उन खां पोइ छा कयो, छा न मूंखे कोर्ट पेश कयो अथनि, न कोर्ट जो नोटिस आयो आहे, न मुंहिंजो को तलाक जो को जवाब मिलियो आहे मूंखे। तूं परेशान न थी? परेशान न थी? परेशान नथो थियां, लेकिन इहो मुंहिंजे पोयां वरी जेको आहे थाणनि ते ग़लति इल्ज़ाम करनि था, बाबा दरख़्वास्तूं ॾियनि था, हे माण्हू हीअं। हाणे तुंहिंजा बचड़ा बि उन्हनि वटि आहिनि, तुंहिंजी घरवारी बि उन्हनि वटि आहे? हा, मुंहिंजा 4 लाख रुपया कैश घरवारी खणी विया। मुंहिंजो प्लाट हो 40 लाख रुपए जो, जेको मां 50,000 घर ख़बर मां कमाईंदो हुउमि सुरती कंपनी में। 20,000 महीनो घर ख़र्च हुयो, 30,000 मुंहिंजो जमा हुया माई वटि। जी। ठीकु आहे, वो 4 लाख कैश भी खणी वई। अल्लाह अकबर। जेको मां जगह वरिती सोराब ॻोठ में, सभु अञा मौजूदु आहे, मां सबूत पिया आहिनि सॼा। सोराब ॻोठ में? हा, जी। जेका मुंहिंजी घरवारी जे नाले हुई। जी। उहा ज़मीन उन वटि आहे, प्लाट उन वटि आहे। समो ॻोठ में मुंहिंजो प्लाट हुयो, जो पप्पू मंगसी, वहीद मंगसी, उते उन्हनि जा ताफ़ेदारनि मायनि जा जेको आहे अॻे पे ग़लति तालुकात हलनि था। मां वञा त मुंहिंजे पोयों जेको कढ लॻी त पवनि, हे हीअं आहे, हे असांखे मारण अचे थो, धार घोरा करनि थो। बाबा मां कॾहिं कंहिंखे मारियो न आहे। 3.5 साल में छा कयो आहे? हिकु ॾे भॻो आहे। हिकु असांजो को वॾेरो आहे कोन, को क़ौमी ते वॾेरो पीर आहे न, वॾेरो आहे को पंचायती कंहिं ॾे वञूं। वसील क़ौम खे सॼी के बिलाल में ख़बर आहे, असांजे पूरे रिश्ते कोई मदद नथो करे? को मिट माइट बि मदद नथो करे? मिट फोनूं कयूं। मुनीर ख़राब आहे जेको फरूट जो कारोबार कंदो, हुन फोन कई आहे वाहिद के हिनखे ॿार ॾे, हिनी जा आहिनि, तुंहिंजा न आहिनि। ॿार त तुंहिंजा ई आहिनि न बाबा। तूं लिखत ॾींदे हुनखे चए, तूं ज़मानत थी न, चए हुन जा ॿार आहिनि, हुनखे ॾे, कोर्ट पेश कयो, कोर्ट बि हिनखे ॾींदी, तव्हांखे ॾींदी, ख़र्च लिखंदी, मां ख़र्च ॾियण लाइ तयारु आहियां। खणी अचो, बयान ॾेई रहियो, मुंहिंजा ॿार आहिनि। सुभाणे अलाह न। हाणे यूनिस वारा कहिड़े इलाइक़े में वेठा आहिनि? साईं मलीर 15 में वेठा आहिनि। मलीर 15 समो ॻोठ में। समो ॻोठ में कहिड़े थाणे जी हद आहे? थाणे जी ख़बर थी? थाणे जी हद आहे। मेमन ॻोठ थाणे जी हद आहे? थाणे जी हद आहे। ख़ालिद अब्बासी ॾे मां वियोसि, उते मुंहिंजी दरख़्वास्तूं एफआईआर थियल आहिनि। अल्लाह अकबर। तंहिं बावजूद बि को मदद न कई। गरीब तॾहिं पैसा कोन थी तॾहिं इन करे तू हो भतो ॾियनि था, हो ग़लति कारोबार हलाइनि था। अल्लाह अकबर। हफ़्तो ॾियनि था। जवाबदारनि जा नाला वरी ॿुधाए अदा। साईं जूनिस वसील जा पुट आहिनि वाहिद अली, ज़ाहिद अली, अच्छा, शाहनवाज और हमीद। यूनिस पाण बि मुलविस आहे? जी साईं जी। अच्छा। हा, उन खां पोइ हिन जा जेका माई कीअं वक़्तु गुज़रे थो बचड़नि खां सवा, औलाद खां सवा कीअं वक़्तु गुज़रे? राति जो निंड नथी अचे, ॾींहं जी मानी नथी वणे, इन सोच में वेठो हूंदो आहे, कंहिं ॾे वञा त को मदद नथो करे। अल्लाह अकबर। अल्लाह अकबर। कचहरी न पुलिस, जेको मुंहिंजे पोयां ख़ाली दरख़्वास्तूं ॾियनि ते, हे हीअं आहे, हे चोरी कंदो आहे, हे चोरी। मां मज़दूरी कंदो आहियां, सबके ख़बर आहे मां मज़दूर माण्हू आहियां, मां सादो माण्हू, को कॾहिं एक्शन को न कयो आहे। अगरि मूंखे करिणो हुजे हा त मां 1.5 साल में ॾेखारे न
लेकिन कुछ न तो करे सघां न मूंखे अचनि मां ॾे माफ़ी घुरनि बाबा हे ज़ाल ॿार थी ज़ाल मुंहिंजी खवेनि अगरि हिननि खे न मिलंदी आहे ठीकु आहे मुंहिंजी सॼी हिन खे ॻो दौलत सॼी छॾियो मूंखे ॿार त पंहिंजा ॾियनि हाँ बार सुभाणे अल्लाह न करे मुंहिंजे ॿारनि जो को उही बि करनि था पिया उन्हनि ज़िम्मेदार केरु आहे गवर्नमेंट सेंटर हुकूमत आहे अल्लाह अकबर आबादी वारा अवाम आहे असांजी केरु आहे मुंहिंजो कोई न आहे साईं मां तव्हांजो नज़ो साहिबु ॿुधी करे हिते मां आयो आहियां मुंहिंजे भरे जे लातालो सोतल भाउ आहिनि मुंहिंजा मां ॿी मां उन सोतलनि ॿुधी करे उन्हनि मूंखे लातालो करे छॾियो मता विड़े करे हाणे तू विड़ण जहिड़ो त न आया आहे न साईं मां वटि कुझु आहे न पोइ बि मुंहिंजे कॾहिं उन्हनि पिस्टल खणी मुंहिंजे कॾ लॻनि था नदीम दिलबर वल्द दलेल ख़ान जेको मुंहिंजे वाहिद जा साला आहिनि उन्हनि धमकीअ ॾे हिकु हिकु ॾे वञनि था ॿी क़ौम वारे ॾे वञनि था मुंहिंजे पोइ दफ़कारूं एफआईआरूं अल्लाह अकबर ईअं खाली पीली कनि था मूंखे मुंझाइनि था अल्लाह अकबर 1.5 साल खां तोखे परेशान कयूं वेठा परेशान कर जीअं नथा ॾियनि बचड़ा बि नथा ॾियनि जीअण बि कोन था जीअं ॾियनि बि नथा ॾियनि मुंहिंजे पर खाली दरख़्वास्तूं ॾियनि था पुलिस खे ब्लैकमेल कराइनि था पैसो ॾियनि मुंहिंजे कॾ मां उतां भॼी हिते वञा त काॾे वञा छा कयां पंहिंजे क़िस्मत खे चओ वा हिते सिंध में ग़रीब जो कोई कोन्हे अदा ग़रीब जो कोई कोन्हे ठीकु आहे जेकॾहिं तुंहिंजी ज़ाल मिसाल वठूं था राज़पे सां उते आहे तोखे तुंहिंजा बचड़ा त मोटाए ॾियनि यार तोखे अचे न। 5 बचड़ा आहिनि तुंहिंजा तूं कहिड़ो कसूर कयो आहे खणी त अचनि शक में बाबा असां वटि आहे ठीकु आहे बयानु ॾियणा आहिनि मां लिखी थो ॾियां अचनि त सही न मुंहिंजे ॿार त मेमन ॻोठ थाणो आहे मेमन ॻोठ थाणो आहे साईं कराची जो मेमन ॻोठ थाणो मेमन आहे ॻोठ ज़िले जी थाणो ख़बर थी कहिड़ी ज़िलो मलीरा ज़िलो मलीरा मलीर 15 ज़िलो आहे मेमन ख़बर तो एसपी केरु आहे मलीर जो ख़बर अथव अबा एसएसबी इरफान बलोच आहे इरफान बलोच हा, आहे उहो हाणे डीआईजी थी वियो आहे वाह केरु बि आहे बाक़ी एफसीबी जी ख़बर न आहे थाणे इंचार्ज हुयो ख़ालिद अब्बासी ठीकु आहे हिकिड़ो वाठो आईजी मुक़रर कयो अथनि रिफ़त मुख़्तार जी साहब। उहा ही लाइव तव्हांजी ॾिसंदो यकीनन कार्रवाई कंदो ॿी सूरत में अहिड़े वाठे आईजी खे सिधो करणु चङी रीति ईंदो आहे तव्हां हाणे कराची कॾहिं वेंदो वा साईं मां वेंदुसि सुभाणे 2-3 ॾींहं आहिनि बसि इहो मां वेंदुसि मां उॾे रहंदो आहियां हिते मां अची परेशान थियो आहियां हिन करे आहियो तव्हांजे ॿुधी करे कराची मुंहिंजी कोई हेल्प नथो करे को मुंहिंजी डेटा तव्हां वञो मेमनकोट थाणे ते वञो एसपी ॾे वञो एसपी मलीर ॾे वञो अलाह करे तव्हांजो मसइलो हल थींदो न त तव्हां फोन ते मूंखे आगाह कजो त इन्हनि खे कमदारनि खे करप्टनि खे औकात ॾेखारियां छा नालो रवि बख्श जे पुटनि जो नालो छा आहे साईं यूनुस वहीद जे पुट यूनुस जे पुट जो नालो छा आहे वाहिद बख्श हा ज़ाहिद ठीकु और ठीकु हमीद ठीकु ठीकु और अपना शाहनवाज तुंहिंजा 5 ॿार आहिनि जेको रखियो वेठो आहे हा उहो मस्जिद खे ॾिनो अथनि उन जी घराई हिते ज़फ़र वसीर जी घराई हुई हा। जंहिंखां उहो 2 मज़दूर ॿार अथसि 3 धीउ अथसि छॾी वेठो तुंहिंजी दाल जो नालो छा आहे अदा सना वालिद अकबर ख़ान सना हा महाजन तुंहिंजा 5 ॿार छी तुंहिंजी ज़ाल सना ठीकु आहे ठीकु आहे संगत ही ज़ुल्म ॾिसो ही ज़्यादती ॾिसो साथ ॾियो हिन जो साथ ॾियो मुंहिंजो साथ ॾियो ही लाइव वीडियो वधि खां वधि शेयर कयो ज़िलो मलीर आहे कहिड़ो इलाइक़ो ॿुधायो थी वा मेमन थाणो तुंहिंजे कॉलोनी जो नालो छा आहे मुंहिंजे कॉलोनी बिलाल कॉलोनी जेके यूनुस जा पुट वेठा आहिनि उन्हनि जो नालो छा आहे उहो इलाइक़े जो नालो छा आहे समोगोट समोगोट में हिन जी ज़ाल आहे सना 5 ॿार अथसि न्याणियूं ऐं पुट 1.5 साल खां विहारियो वेठा आहिनि ज़बरदस्ती न इनखे मिलण ॾियनि था न इनखे वापसि करे ॾियनि था न मोह ॾेखारनि था वञा तो मुंहिंजे पोयां वाठा हिननि जा बलोच वग़ैरह हिननि जा मायनि जा यार पोयां लॻाइनि हा बसि कर बा वधि खां वधि शेयर कयो त जीअं आईजी कमदार आईजी रिफ़त मुख़्तार नोटिस वठे एसएसपी मलीर नोटिस वठे इनखे घटि में घटि पंहिंजा बचड़ा त मोटाए ॾे इनखे औलाद पुट धीअरूं त मोटाए ॾे यार कहर आहे ख़ुदा जो जंहिंखे जीअं वणे थो उहे ज़्यादती करे थो को कानून जो को हिते वजूद कोन्हे हिते ही जेको मुल्क आहे मालिकनि जे हवाले थियल आहे उन्हनि जा ठेकेदार उन्हनि जा एजेंट हिते निगरान हुकूमत में वेठा आहिनि निगरान वज़ीर आला थिया वेठा आहिनि निगरान होम मिनिस्टर साहब हारिस नवाज साहब ये आपकी नगरी में क्या जुल्म चल रहा है बस आप मालकान के हुक्म पे अपने मफादात सिर्फ ले रहे हैं इन मिस्कीनों का कौन है ये छोटे छोटे मसले तो आप हल करें सिंध के साथ जो आप ज्यादतियां कर रहे हैं जो जुल्म कर रहे हैं वो करें मगर ये छोटे छोटे तो मसले हल करें साथियों मां तव्हां सभिनी खे गुज़ारिश कयां थो जो ही लाइव वीडियो वधि खां वधि शेयर कयो त जीअं हिन सां छा नालो तव्हां ॿुधायो हिन अब्दुल शकूर सां केरु थींदा हुआ अब्दुल शकूर वसीर सां इंसाफ़ थी सघे हिन जा बचड़ा फुरिया वेठा आहिनि 1.5 साल खां हिनखे मिलण नथा ॾियनि हिन जी घरवारी सना खे ज़ोरे विहारियो वेठा आहिनि चलो ज़ोरे या राज़पे सां घटि में घटि हिनखे बचड़ा पंहिंजा मोटाए ॾियनि यार इहा मुमकिन तव्हांजे शेयरिंग सां आहे ख़ुदा रा शेयर कयो मां तव्हांखे गुज़ारिश कयां थो तव्हां असां घटि में घटि हिन भाऊ जो आवाज़ त बणिजूं यार
कोई इंसाफ़ वारो कोन्हे, कोई हक़ वारो कोन्हे। जंहिंखे वड़े थो उहे ज़्यादती करे थो। SSP मलीर खे मां गुज़ारिश कयां थो, IG सिंध रिफ़त मुख़्तार खे गुज़ारिश कयां थो, ख़ुदा रा पंहिंजा फ़र्ज़ ड्यूटी सर अंजाम ॾियो। कमदारी वाठागेरी ऐं करप्शन खे छॾे करे कॾहिं कंहिं मिसकीन सां इंसाफ़ कयो यार। अल्लाह ताला सभिनी खे ख़ुशि रखे। मूंखे पंहिंजे दुआउनि में यादि रखिजो। वॾी महिरबानी।